जय झूलेलाल। संतन जी नगरी संत हिरदाराम नगर भोपाल खां मां अशोक छाबड़िया सिंधी शख्सियत में तव्हां सभिनी दर्शकनि जो स्वागत थो कयां। अॼु असां सां जेका पुरकशिश शख्सियत जुड़ी आहे उन जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां। उहे हिकु शिक्षाविद आहिनि ऐं हिंदी अनुवाद अधिकारी ऐं पत्रकार बि आहिनि। त अचो त उन्हनि सां रूबरू थियूं। श्री महेश प्रियानी जी, जय झूलेलाल। जय झूलेलाल। कुछ इस तरह मैंने ज़िंदगी को आसान कर दिया, कुछ इस तरह मैंने ज़िंदगी को आसान कर दिया, किसी से माफ़ी मांग ली और किसी को माफ़ कर दिया। अहिड़ा ई असांजा महेश भाई आहिनि। महेश भाई, मां तव्हांखां सभिनी खां पहले इहो पुछंदुमि कि तव्हांजी शिक्षा केसि ताईं थी आहे? मां MA अंग्रेजी साहित्य सां कयो आहे। अच्छा। उन सां गॾु BEd बि कयो आहे। अच्छा, BEd बि कई अथव? छाकाणि मूंखे शुरूअ खां ई शिक्षण जो शौक़ु हो। जी, तव्हांजा फादर बि टीचर हुया। बिल्कुलु। तव्हांजे फादर जो नालो ॿुधाईंदा? श्री गोवर्धन दास प्रियाणी। मां बि कॾहिं कॾहिं उन्हनि वटि पढ़णु ईंदो, मूंखे इहो यादि आहे। तव्हांजी सॼी फैमिली ई शिक्षाविद हुई। तव्हांजी मदर बि टीचर रहियूं, शायदि प्रिंसिपल रहियूं। हा, उहे बि सिंधु उन्हनि जो नालो बि ॿुधाईंदा? श्रीमती सावित्री प्रियाणी। उहे बि सिंधु समाज स्कूल में लॻभॻि 40 सालनि ताईं प्रिंसिपल रहिया। अच्छा। तव्हां हाणे हिन वक़्तु कहिड़े डिपार्टमेंट में कमु कंदा? हिन वक़्तु मां डाक विभाग में कमु कंदो आहियां। जी। उन जे एडमिनिस्ट्रेटिव ऑफिस में कमु कंदो आहियां, जेका सॼे मध्य प्रदेश से कंट्रोल कंदी आहे। जी जी जी। चीफ PM जी ऑफिस में तव्हां कमु कंदा हो। डाक भवन जेको मैदा मिल रोड ते MP नगर में आहे। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां उते कहिड़े पद ते आहियो? मां उते अनुवाद अधिकारी आहियां। अच्छा, त अनुवाद अधिकारी आहियो, त मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदुमि। अच्छा, तव्हां हिकिड़ो इहो बि ॿुधायो कि तव्हां पत्रकारिता में बि डिप्लोमो कयो आहे? हा, डिप्लोमा इन करे कयो आहे छाकाणि पत्रकारिता में मूंखे शुरूअ खां ई रुझान रहियो आहे। तव्हांजी हॉबी रही आहे, शौक़ु रहियो आहे? हा, ऐं मां इहो सोचे करे कयो त रिटायरमेंट खां पोइ जे मूंखे मौक़ो मिलियो जी जी त मां पत्रकारिता ते ज़रूरु वेंदुसि। जी जी। पंहिंजो जेको ख़ाली टाइम हूंदो उहो पत्रकारिता में बिताईंदुसि। जी। ऐं इन खां सवाइ हींअर मूंखे केॾीमहिल को मौक़ो मिलंदो आहे कंहिं न्यूज़पेपर वग़ैरह में कुझु लेख वग़ैरह ॾियण जी, त मां पूरी कोशिशि कंदो आहियां जी जी पंहिंजी फ़र्ज़ अदाई कयां इन में बि। ये ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई तव्हां। अनुवाद एक पुल है, अनुवाद एक पुल है जो 2 भाषाओं और 2 संस्कृतियों को जोड़ता है। त मां तव्हांखां इहो पुछंदुमि कि तव्हां अनुवाद अधिकारी जो कमु कंदा त उन में छा कमु करिणो पवंदो आहे? गवर्नमेंट ऑफ इंडिया जेका आहे, भारत सरकार जंहिंखे चवंदा आहिनि, उहा जेके बि आदेश कढंदी आहे उहे अंग्रेज़ीअ में निकिरंदा आहिनि। अच्छा। ऐं डाक विभाग में जेके हेठें तबिके जा कर्मचारी आहिनि, जेके गांवनि में कमु करे रहिया आहिनि, जी जी, शाखा डाकघरनि में कमु करे रहिया जी आहिनि, जी जी, उहे उन अंग्रेज़ीअ खे सिधो सिधो सम्झी न सघंदा आहिनि। अच्छा। त असांजो पहिरियों दायित्व इहो हूंदो आहे त उनखे सवली हिंदीअ में अनुवाद करे, तर्जुमो करे, जीअं आम माण्हू सम्झी सघे। हा, उन्हनि ताईं, पोस्ट मास्टरनि ताईं या जेके कर्मचारी आहिनि, हा, ग्रामीण डाक कर्मचारी आहिनि, हा, उन्हनि ताईं मोकिलियूं ताकी उहे वरी इनखे पंहिंजे ग्राहकनि खे सम्झाए सघनि, ताकी डिपार्टमेंट जो वाधारो थिए। अच्छा। अच्छा, मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखां पुछणु चाहींदुमि कि अनुवाद अधिकारी ठहण लाइ छा करिणो पवंदो आहे? उन लाइ कोई ट्रेनिंग करणी पवंदी आहे, कोर्स करिणो पवंदो आहे? अनुवाद अधिकारी ठहण लाइ सभिनी खां पहिरियों MA अंग्रेजी साहित्य या हिंदी साहित्य में करणु ज़रूरी आहे। जी। इन जी भर्ती पहिरियों SSC कर्मचारी चयन आयोग कंदो। अच्छा। हाणे UPSC कंदो आहे। अच्छा। हाणे बि कुझु ई ॾींहं अॻु लॻभॻि 350 पदनि लाइ इन जी वैकेंसी निकिती हुई। अच्छा। इन खां सवाइ तव्हां IGNOU मां अनुवाद अधिकारी जी डिग्री वठी सघो था, डिप्लोमा करे सघो था। अच्छा। उन जे आधार ते तव्हां अनुवाद अधिकारी ठही सघो था। इन जी राष्ट्रीय स्तर ते परीक्षा थींदी आहे। अच्छा। ऐं लॻभॻि हर साल थींदी आहे। अच्छा। ये ॾाढी सुठी ॼाण ॾिनी तव्हां। महेश जी, मां बि तव्हांजे डिपार्टमेंट में कमु कयो आहे त अक्सर उते पंहिंजी हंसी मज़ाक हलंदी त मूंखे हिकु शेर थो यादि अचे तंहिं वक़्त जो, एक उम्र गुस्ताखियों के लिए भी होना चाहिए, एक उम्र गुस्ताखियों के लिए भी होना चाहिए, ये ज़िंदगी तो अदब और लिहाज में ही गुज़र गई। मां तव्हांखां इहो पुछंदुमि कि तव्हां सिंधी नाटकनि में बि कमु कयो आहे, उन जे बारे में ॿुधायो असांखे। सिंधी नाटकनि में मुंहिंजो शुरूअ खां ई रुझान रहियो ऐं सन 1995 में असां हिकिड़ी संस्था ठाही, दर्पण जी, जंहिंजे माध्यम सां असां लॻभॻि 3-4 सिंधी नाटक कया। उन में मुख्य नाटक हो हेमू कालाणी। हेमू कालाणीअ में मूंखे अंग्रेज अफ़सर जो रोल मिलियो ऐं हेमू कालाणीअ जो रोल राज तोलाणी कयो, जेके हींअर बॉम्बे में सिने स्टार आहिनि। ऐं उहो नाटक ॾाढो ई बहितरु थियो ऐं सफल रहियो। राज तोलाणी त कई फिल्मुनि में कमु कयो आहे। बिल्कुलु बिल्कुलु जी, हींअर बि करे रहिया। जी जी। अच्छा, मां ॿी ॻाल्हि तव्हांखां पुछंदुमि कि सन 1983 में तव्हां हिकु 4th चिल्ड्रन इंटरनेशनल फेस्टिवल में विया हो, फिल्म फेस्टिवल में, उन जे बारे में ॿुधायो असांखे। 4th इंटरनेशनल चिल्ड्रन फिल्म फेस्टिवल सन 1983 में बेंगलोर में आयोजित कयो वियो। इन में MP मां सिर्फ़ु 5 डेलीगेट्स विया, मतिलबु 5 डेलीगेट स्टूडेंट्स विया जी जी, जिन खे MP जे
कल्चर संस्कृतीअ खे रिप्रेज़ेंट करिणो हो जी ऐं इन लाइ मूंखे कमु ॾिनो वियो हो त मां एमपीअ जे किसाननि जे बारे में कुझु ॿुधायां। जी उन लाइ मां हिकिड़ो गीत बि ठाहियो हो। अगरि यादि हुजे त ॿुधायो हा असांखे। हा, उन जी हिकिड़ी लाइन यादि आहे। हा ॿुधायो। मेरे खेतनि में छाई है बहार किसनवा का मन डोले। इन गीत खे ॻाए करे ऐं एमपीअ संस्कृतीअ जे बारे में ॿुधाए करे मां उते पंहिंजो कमु कयो। अच्छा। बाक़ी सभिनी स्टूडेंट्स खे पंहिंजो पंहिंजो रोल मिलियो। जी, जी, सभिनी जी। बहितरीन तरीक़े सां जी निभायो। तव्हां संत हिरदाराम नगर में रहंदा हो। मूंखे इहो ध्यानु आहे कि संत जी जे जनम ॾींहं ते हमेशह रामधुनी जो हिते आयोजन थींदो आहे, त तव्हां उते लगातार वेंदा आहियो। तव्हां मूंसां कई भेरा चर्चा कई, उन जे बारे में ॿुधायो असांखे। रामधुनीअ जो आयोजन हर दिसंबर माह में जी आख़िरी सप्ताह में थींदो आहे। जी ऐं रामधुन सां मां 1998 सां जुड़ियल आहियां। जी मुंहिंजो अटूट विश्वास आहे त मुंहिंजी जेके बि उमेदूं ऐं इच्छाऊं रहनि थियूं रामधुनीअ जे माध्यम सां पूरी थी वञनि थियूं। इन करे मां हर साल उते पूरा 7 ॾींहं लगातार इनखे त संतनि जो आशीर्वाद चइजे। बिल्कुलु संतनि जो आशीर्वाद ऐं आहे। मां त चवंदुमि सॼे हिन नगरी में संत हिरदाराम नगर में हाणे नालो ई उन्हनि जे नाले आहे, त सॼे नगर ते उन्हनि जो आशीर्वाद रहियो आहे। ऐं शुरू खां ई जॾहिं खां हिते उन्हनि जी कुटिया ठही आहे। बिल्कुलु जी। हर एक सांस सबके हिस्से से एक पल घटा देती है। हर एक सांस सबके हिस्से से एक पल घटा देती है। कोई जी लेता है ज़िंदगी, किसी की कट जाती है। मां भाई साहब तव्हांखां इहो पुछणु चाहींदुमि, तव्हां सिंधी आहियो, घर में तव्हांजे सिंधी व्यंजन ठहंदा हूंदा, ऐं तव्हां कोई ख़ासि तव्हांखे सिंधी व्यंजन पसंदि हुजे त उन जे बारे में असांखे ॿुधाईंदा। सिंधी व्यंजन जेसि ताईं मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि त जी। सभिनी खां पहिरियों त मूंखे कढ़ी चांवर पसंदि आहिनि। हा। जेके मां सम्झां थो हर सिंधीअ खे पसंदि हूंदा। जी जी जी। सभिनी पसंदीदा डिश जी। आहे। उन खां सवाइ मूंखे सुबुह जो कोकी चांहि ॾाढी पसंदि आहे। अच्छा अच्छा। हा, ऐं कोकी जेॾीमहिल कारा मिर्च ऐं जीरो मिलाए करे ठाहिबी आहे हा, त हा। हुनजो स्वादु ई अलॻि आहे। हा हा उहो त चांहि आहे। सां गॾु मतिलबु ईअं लॻंदो आहे ॼण त तव्हांखे स्वर्ग जी अनुभूति अहिड़ी थिए। जी जी जी। ऐं ॿियो कढ़ी चांवर तव्हां सम्झो था त कढ़ीअ में जेके अलॻि अलॻि भाॼियूं असां विझी करे ठाहियूं था, जी जी। शायदि अहिड़ी कढ़ी हिंदुस्तान में किथे बि कान ठहंदी। महेश भाई तव्हां सिंधी अरबी भाषा बि ॼाणंदा आहियो, बिल्कुलु। हुनखे सिंधी लिपि बि चवंदा आहिनि अॼुकल्ह। त तव्हां उहा भाषा केसि ताईं पढ़ी आहे, कहिड़े क्लास ताईं पढ़ी आहे, ऐं तव्हांखे लिखणु पढ़णु छा छा ईंदो उन बारे में ॿुधाईंदा। सिंधी भाषा शुरूअ खां ई बैरागढ़ में प्रचलित हुई। जी। ऐं पहिरियों सिंधी माध्यम जा स्कूल बि हुआ। हा। 5 दर्जे ताईं मां सिंधी माध्यम ताईं पढ़ाई कई आहे। अच्छा। मतिलबु मां सिंधी विज्ञान गणित सभु सिंधी भाषा में पढ़ियो। अच्छा, अरे ये नई ॻाल्हि ॿुधाई। हा बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई हो जी। शुरूअ में। उन खां पोइ सिंधी भाषा खे मां पढ़ंदो रहियुसि लगातार। जी। ऐं 12हें दर्जे ताईं मां अरबी सिंधी पढ़ी आहे। जी। ऐं मां लिखणु पढ़णु बि ॼाणियां। जी जी। ऐं मुंहिंजी इहा हमेशह कोशिशि रहंदी आहे त जिते बि कंहिंखे सिंधीअ में काई दिक़त आहे हा मां हुनजी मदद कंदा आहियो। हा मदद करे सघंदो मूंखे आहियां। इहो ख़बर आहे तव्हां कई माण्हुनि खे सिंधी ट्रांसलेट बि करे ॾिनी आहे कई हुन में। कोशिशि पूरी रहंदी आहे त सभिनी जो कमु थिए। जी जी। ऐं केॾी महिल कोई अंग्रेजीअ मां सिंधी अनुवाद बि हूंदो आहे। जी जी जी। त मुंहिंजी पूरी कोशिशि रहंदी आहे त मां साम्हूं वारे खे सेटिस्फाई करे सघां। सिंधी शख़्सियत में मुंहिंजो तव्हां सां हिकु आख़िरी सवाल इहो आहे कि असांजी सिंधी भाषा ॾींहों पे ॾींहुं घटि थी थिए पई, इनखे बचाइण लाइ छा कजे? ॾिसो, सिंधीअ खे चवंदा आहिनि अबाणी ॿोली। हा। हिंदीअ में चवंदा आहिनि मातृभाषा। जी। अबाणी ॿोली मतिलबु असांजे अबनि ॾाॾनि जी, असांजे ख़ानदान जी जेका ॿोली जी आहे। जी जी। हिंदुस्तान ठहण खां पोइ जी। सिंधियुनि खे कोई अलॻि प्रदेश कान मिलियो। जी। इन करे शायदि सिंधी ॿोली धीरे धीरे लुप्त अहिड़ी थींदी वञे। जी। पर सिंधी भाषा अञा बि ज़िंदा आहे। महाराष्ट्र ऐं गुजरात में उन जूं यूनिवर्सिटियूं आहिनि। जी। त इन खे बचाइण लाइ हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त असां पंहिंजे ॿारनि खे जी। इहा शिक्षा ॾियूं या इहो गाइडेंस ॾियूं जी। त हू सिंधी कहिड़े न कहिड़े माध्यम सां सिखनि। जी। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे। ॿियो तरीक़ो मूल तरीक़ो इहो आहे त हीअ अबाणी ॿोली आहे। घर में माउरनि ऐं उन्हनि जे पीअरनि जो पहिरियों फर्ज़ु आहे, उन्हनि जी जवाबदारी आहे त ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाइनि। जेतिरो वधीक सिंधीअ में ॻाल्हाईंदा ॿार अॻिते हली करे सिंधी ॿोलीअ खे जीवित रखे सघंदा। जी जी जी। इहो सभिनी जो प्रयास हुअणु खपे। इहो तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई। हम जिंदगी के उस मोड़ पर खड़े हैं, हम जिंदगी के उस मोड़ पर खड़े हैं जहाँ पर समझ ही नहीं आ रहा हम जिंदगी के मज़े ले रहे हैं या ज़िंदगी हमारे मज़े ले रही है। त तव्हांखे सिंधी शख़्सियत कार्यक्रम असांजो कीअं लॻंदो आहे असांखे ज़रूरु ॿुधाईंदा। असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन दॿाईंदा।
महेश भाई जय झूलेलाल। तव्हां सां ॾाढी सुठी सिंधी शख़्सियत में मुलाक़ात थी। तव्हांखे सिंधी शख़्सियत में वरी असां ॿी कंहिं शख़्सियत सां मिलाईंदासीं। जय झूलेलाल। जय झूलेलाल।